सदर अली ज़ैदी कराची में गिरफ्तार के वियो आहे। पीटीआई अखबार फरूख हबीब जो चवण आहे त पीटीआई अखबार अली ज़ैदी के सिंध पुलिस कराची में गिरफ्तार करे वरितो आहे। अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो चवण आहे त अली ज़ैदी के बिना वारंट जे गिरफ्तार के वियो आहे। तहरीक इंसाफ सिंध जो सदर अली ज़ैदी कराची में गिरफ्तार के वियो आहे। पीटीआई अखबार फरूख हबीब जो चवण आहे त पीटीआई अखबार अली ज़ैदी के सिंध पुलिस कराची में गिरफ्तार करे वरितो आहे। अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो चवण आहे त अली ज़ैदी के बिना वारंट जे गिरफ्तार के वियो आहे। ही अहम खबर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ सिंध जो सदर अली ज़ैदी कराची में गिरफ्तार के वियो आहे। पीटीआई अखबार फरूख हबीब जो चवण आहे त पीटीआई अखबार अली ज़ैदी के सिंध पुलिस कराची में गिरफ्तार करे वरितो आहे। अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो चवण आहे त अली ज़ैदी के बिना वारंट जे गिरफ्तार के वियो आहे। तहरीक इंसाफ सिंध जो सदर अली ज़ैदी कराची में गिरफ्तार के वियो आहे। पीटीआई अखबार फरूख हबीब जो चवण आहे त पीटीआई अखबार अली ज़ैदी के सिंध पुलिस कराची में गिरफ्तार करे वरितो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल खालिक मंगी सां। खालिक अपडेट कजो, ॿुधाए पियो वञे त अली ज़ैदी खे कराची में गिरफ्तार कयो वियो आहे। पीटीआई सिंध जे सदर अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी खे उन जे ऑफिस मां सिविल कपड़नि में ऐं कुझु पुलिस एहलकारनि पारां गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त पीटीआई जे जेको सिंध जो सदर आहे अली ज़ैदी उनखे गिरफ़्तार करण जी पीटीआई जे एमपीएस पारां मज़म्मत कई आहे। हुननि जो इहो चवणु आहे त अली ज़ैदीअ खे बिना जवाब जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त वीडियो में बि ॾिसी सघिजे थो त 2 खां 3 जेको आहे सिविल कपड़नि में माण्हू ऐं कुझु पुलिस एहलकार अली ज़ैदीअ खे जेको आहे त वीगो गाॾी में जेको आहे त खणी वञी रहिया आहिनि। जॾहिं त उन्हनि जे पोयां हिकु ब्लैक करोला गाॾी बि नज़र अची रही आहे। जॾहिं त इन वाक़े जी हलीम आदिल शेख हुन सां गॾोगॾु पीटीआई जा जेके ॿिया एमपीएस आहिनि उन्हनि बि मज़म्मत कई आहे। हुननि जो इहो चवणु आहे त अली ज़ैदीअ खे अॼु जेको आहे त सिविल कपड़नि मां 3 खां 4 माण्हू आया ऐं हुन सां कुझु पुलिस एहलकार ॿिया हुनखे जेको आहे त हुनजे ऑफिस मां जेको आहे त खणी करे हिन वक़्तु नामालूम हंधि मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त वीडियो में इहो बि ॾिसी सघिजे थो त गाॾी वाइट जेका वीगो आहे हुन में अली ज़ैदीअ खे विहारियो पियो वञे। जॾहिं त हुनजे पोयां हिकु ब्लैक करोला आहे। हुन सां गॾोगॾु कुझु पुलिस जूं जेके मोबाइलियूं आहिनि उहे बि आहिनि। हिन वक़्तु जेको अली ज़ैदी आहे हुनखे नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त जेके वीडियोज़ आहिनि उन में बि साफ़ नज़र अची रहियो आहे। ठीकु आहे, खालिक अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां। तहरीक इंसाफ सिंध जो सदर अली ज़ैदी कराची में गिरफ्तार थी वियो आहे। पीटीआई अखबार फरूख हबीब जो चवण आहे त पीटीआई अखबार अली ज़ैदी खे सिंध पुलिस कराची में गिरफ्तार कयो आहे। अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो चवण आहे त अली ज़ैदी खे बिना वारंट जे गिरफ्तार कयो वियो आहे। तहरीक इंसाफ सिंध जे सदर अली ज़ैदी खे कराची में गिरफ्तार कयो वियो आहे। पीटीआई अखबार फरूख हबीब जो चवण आहे त पीटीआई अखबार अली ज़ैदी के सिंध पुलिस कराची में गिरफ्तार करे वरितो आहे। अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो चवण आहे त अली ज़ैदी के बिना वारंट जे गिरफ्तार करे वरितो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कराची में त तहरीक इंसाफ सिंध जे सदर अली ज़ैदी के कराची में गिरफ्तार कयो वियो आहे। पीटीआई अखबार फरूख हबीब जो चवण आहे त पीटीआई अखबार अली ज़ैदी के सिंध पुलिस कराची में गिरफ्तार करे वरितो आहे। अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो चवण आहे त अली ज़ैदी के बिना वारंट जे गिरफ्तार करे वरितो आहे।